बदीन जिले में ज़रई तौर पीअण जे पानी की शदीद खोट ऐं कमंद मिल मालिकनि तरफ़ां कमंद के वज़न में नाजायज़ कटौती ख़िलाफ़ सिंध आबादगार तंज़ीम ऐं सिंध आबादगार बोर्ड के अॻुवाननि तरफ़ां सवें आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि बदीन प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। तारक महमूद आरई, फयाज़ शाह राशिदी ऐं अनवार बख्शतालपुर की अॻुवानी में थींदड़ एहतजाजी मुज़ाहिरे में आबादगारनि ख़िताब कंदे चयो त कोर्टनि के हुक्म के बावजूद मिल मालिक आबादगारनि के मोकिलियल कमंद में नाजायज़ कटौती करे रहिया आहिनि, जॾहिं त कोर्टनि के ऐलानियल अघ बि न पियो ॾिनो वञे। हिननि चयो त ज़िले में सखर बैराज ऐं कोटड़ी बैराज के 100 खां वधीक शाखनि में पानी न अचण करे संदन रबीअ जा फसल त तबाह थी विया आहिनि, पर हाणे संदन पालतू जानवर भी पीअण लाइ उन खां मरी रहिया आहिनि। ये आबादगार अवां जे शहर बदीन में जेके इनसे पानी की खोट के लाइ जेका मुसलसल खोट हले पई उन जे लाइ जेको असीं हिते गॾु थिया आहिनि ऐं प्लस कमान जो जेको अघु नथो मिले फसलनि जा सारियुनि जा ॿियनि फसलनि जा जेके बि अघु आहिनि से हुकूमत सही नमूने सां आबादगारनि खे नथी ॾे। आबादगार जेके आहिनि से पंहिंजे माशी तरीक़े सां सभु बर्बाद थी रहिया आहिनि। आबादगारनि जो मसलो सिंध हुकूमत हल कोन पई करे सघे। कोर्ट जो जेको फ़ैसिलो थियो आहे उन ते बि अमल दरामद कोन पियो थिए। अॼु हिते सभु ज़मींदार आबादगार पहिरीं त गॾु थिया कमनि जे मसइले ते त हाई कोर्ट के वरी भी अपील कंदासीं त पंहिंजो फ़ैसिलो जेको ॾिनो आहे उन खे अमल दरामद करायो वञे। आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरे दौरान सिंध हुकूमत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे पानी की खोट ऐं कमंद जो अघु न मिलण समेत कमंद के वज़न में नाजायज़ कटौती के सरकार की अखबूट की शदीद मज़म्मत कई ऐं मुतालबो कयो त खेनि वाहन की पुछड़ी में पानी ॾियण समेत कमंद जो ऐलानियल अघु ॾिनो वञे। कैमरामैन रजब राय मूं सां गॾु शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़ बदी।